हिकड़ा शरीफ भाइर हुया, हिक हरामी हिक हिलाली सफ़ा। केड़ा हिक शब सफ़ा गरीब हुयो, ॾिस नी हाणे तरीक़ो आहे। हिक सफ़ा मिसकीन आ, हिक वरी हरामी आ सफ़ा नाथ पाड़ो परेशान करे छॾियईं। गरीब बचारो वेला त करे सड़िया त ईअं न कर भेणा, चार झुगा आहिनि बि फिटाए छॾियईं, केरु पाड़े में विहण ॾींदो, ॿई छड़ा भाई अंधा कुले ते जाते पकी ताते खाधी। अबू अमर त नंढड़े हूंदे फोत थी वियो, बाक़ी रहिया वञी पाण बजणा भेणा, हिते कुझु रहाई कर को भेणा मिटी कयूं कंहिंसां, को शादड़ी बादड़ी करायूं कंहिंसां, तुंहिंजो को जहान कयां। आख़िर न मुड़ियो, हली हली रोज़ पिण भाउ जेको शरीफ़ रोज़ पटको छिने पियो माण्हुनि जे पेरनि ते, रोज़ पटको पियो लाहे, हुन जे पेरनि ते रखे, हुन जे पेरनि ते रखे। आख़िर बाबा हलंदे हलंदे अहिड़ी पोशो थी जेका आवाज़ नथी छिके। लाकड़ी हक़ीक़ती ॻाल्हि थी, कोका पिण जी ॻाल्हि ॿुधाई, हिन खे भोग न सम्झां न ख़ुशकी थी। हाणे पोइ छा थियो, वॾा कसम छा हाल आहे पोइ हाणे ईअं कंदो, पोइ ॻाल्हि मां काॾे खणी छॾंदुमि, मां त इन ॿुधां हेॾो खिलाईंदा कुखियुनि में ठूठी दाणा खाधे मां शहर कमु आहे। पोइ बाबा छा थियो, भाउ खे ॾटो नई, चएता हाणे ॻाल्हि ॿुधई, हिते तुंहिंजी मिटी माइटी कान थींदी, हल त हलूं था अॻिते, कंहिं विलायत ते हली वियूं था, कंहिं नए ॻोठ में, मन तुंहिंजो को बिलो करे भेणा तोखे परणाए विझां, मां त आहियां अधु माण्हू, तुंहिंजो को बिलो कयां। हुनजे चवण में वॾे भाउ जे मची नंढो निकिरी पिया, चए था हल। ॿिन्ही भाइरनि जा हंध हुया, खणी शरीफ़ खे कंध ते रखियईं, अॻिते थिया। छा ॾिसनि, हिकिड़ो मंगणार फ़क़ीर पियो थो अचे घोड़ीअ ते मंगणार फ़क़ीर थो अचे पियो। हुन खां पुछई, मंगणार जॾहिं हुन हरामीअ खे ॾिठो न त मंगणार को दूल बि छॾायो, चई अलाह इहो अॼु ज़ालिम जे मुंहं में के पियो, चई जल्दी खोली घोड़ी। हुन घोड़ी झली, चई लही आहे हेठि। हू जॾहिं लथो हेठि, पुछेसि हाणे ॻाल्हि ॿुध काॾे थो वञे, चई वञा थो हेॾे विहांव जे सॾा, सो ओॾे थो वञा ॻाइण वॼाइण। चई हाणे ॻाल्हि ॿुध, ओॾे पोइ वञ, अवल दूल मूंखे ॾे, इहा घोड़ी बि मूंखे ॾे। मंगणार पियो घोड़ी ते वेही, दूल बि वियो, मां घर हलां। घोड़ी बि वरितई हुन खां, दूल वठी ॾिनई भाणस खे कंध में, चई हाणे तूं धिक इहो दूल, चढ़ी वेही घोड़ीअ ते, बिस्तरा बि रखिया आहिनि, दूल भाणस खे कंध में, बिस्तरा ॿई बि हुनखे कंध में, पाण अॻियों ठठ सां घोड़ीअ रेनू वठी मंगणार खे चई हल मोटी पो ॾींदोमांइ। मंगणार चयो नंढा बचा हाणे दूल ते गुज़ारो, उहो बि खसी थो वञे, घोड़ी बि वई हली, हाणे की कमु, पर शरीफ़ आहे हूं चुप पे, हरामिया पादर हणंदो घुरेसि न। हल बाबा हितां बि निकितो, अॻिते वियो, हिकिड़ो कुड़मी पियो हरकाए, हकल कंहिं कुड़मीअ खे, ए कुड़मी ॾे ख़बर तुंहिंजे ॾांदनि जो, कुड़मीअ कंधु वराए, चई भल भेणा मुंहिंजो ज़ालिम मथां चढ़ियो आहे, ॾांदनि जो जोड़ो अॼु वियो, चई ॾे ख़बर, चई जेका पुछी, इहो ॾांदनि जो फेरो मां हणां, चई राची हण। हेॾो ॾांदनि जो फेरो काई वियो, हुन मुंडे ते वञी गोबो घर मां कढी, उहो वर में विझी, ख़ाली हर गोबे को बिना, जे कुड़मीअ खे ॾिनई, कुड़मीअ जो गोबो आहे कोन, घुरे कीअं वीचारो मोचड़नि को, चुप। ॾाढो मायूस थी ॾांद छोड़े यार निकिरी पियो घर, हर कुले ते रखी मौला बिस्मिल्लाह कई मचो मच ते। हाणे हे ख़ाली घोड़ो इहो हर खणी निकिरी पियो घर, हे निकिरी पियो ॿाहिरि, जंहिं शहर हिकिड़ो हुजे उनजे ओस पास में आयो, छा ॾिसे हिकिड़ो घर आहे, उन में कॾहिं लाॾा था अचनि, कॾहिं रोअण थो अचे। हिन जो घल झल घोड़ी, भाणस हल 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 हल, चई न झल घोड़ी, हिन घर में पुछंदुमि त रोअण जो आवाज़ु छा आहे ऐं लाॾनि जो आवाज़ु केथो अचे, हिकु ई घर में उन महिल रोअण, उन महिल लाॾो, छपू मश्किरे वारी ॻाल्हि आहे। हे कमु कीअं लही पियो यार मैदान में, जॾहिं हिकिड़ो हमराह बीठो, मायूस बीठो हमराह हिकिड़ो, उन खां पुछा कई वई, अदा ॾे ख़बर, हे जेको आहे सो तुंहिंजो हिन घर में कॾहिं रोअण थो अचे, कॾहिं खिलण थो अचे, हे चकर कीअं, चए था ॻाल्हि कीअं, चई हा, चई बादशाह असांजो, इन बादशाही में असां वेठल आहियूं, हिन बादशाही 12 महीने राकास ईंदो आहे, जेको असांजे शहर में माण्हू खाईंदो आहे, माण्हू खणी वेंदो आहे हलियो, पर हिन शहर खां ॿाहिरि हिकिड़ो कमिरो बादशाह ठारायो आहे, उते हिकिड़ो माण्हू वेहंदो आहे वञी, उतां उहो राकास खाई मोटींदो आहे, ॻोठ में ईंदो ई कोन्हे, को सिज लथे खां पोइ असांजे ॻोठ में अॼु राति न बाहि ॿरंदी, न को माण्हू ई घिटिन में घुमंदो, हिकिड़ो ई माण्हू इन कमरे में विहार न जेको उतो खाई हली वेंदो आहे। बादशाह पंहिंजो पुट बि नंबर ते ॾिनो आहे, हे सॼे ॻोठ में नंबर फ्री, हिन कुराड़ी आहे हिकिड़ी, जंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, पुटु कुदरत वारा हिकु न अथसि, जेको आहे सो अॼु राति उनजो वारो आहे। चित्रा त थी वियो नी करे, हेॾे होॾे त थियूं असां बि ॾाढा रिश्ता बाबा हलो, कुराड़ी जो पुटु आहे हिकिड़ो, जेको अॼु राति हुनजो वारो आहे, सो कुराड़ी थी चए अलाह मूंखे पुटु ॾिनो आहे, पर हाणे ॻाल्हि जो मक़सदु ईअं आहे,
तव्हां जेको आहे सो शादी जा ॿ गानड़ा ॾिसी वञा त मोड़ूं ॾिसी वञा त मरी त अॼु उअं ई विधो। अॼु इहो कमु कयूं वञा आख़िरी आसीस आहे। ॻाल्हि भली ॿुधाए त मैंने हल मुंहिंजा भाउ, हिन भाउ खे चयो चए अॼु राकास खे जेकर मुंहुं मां पाण ॾियां त पोइ भाणा चयुसि अलाह मूं जा इहो क़बूल कजां। हुत राज फटियो अथई, हिते थो अचे अॻिते थो हले, अॻिते भला छा कंदो मुंहिंजे चवण मचे न अचे तंहिंखो राकास जे मुंहं में अचे खुराड़ीअ बचियो बची पवंदो भेणा केॾी दुआ थींदी। अड़े वञ फिरी आयो उन खां पुछा कई वई अबा ॾे ख़बर हे राकास कहिड़े नमूने सां ईंदो आहे ऐं कीअं ईंदो उन हिमरा खां पुछई। हुन चयोसि पहिरियों हवा ईंदी आहे, हवा खां पोइ मींहं जूं कणियूं ईंदियूं आहिनि, मींहं जे कणनि खां पोइ हिते बाबा ज़रलाट करे इन रस्ते सां ईंदो आहे जेको साम्हूं दॻो आहे, इहो साम्हूं कोठो आहे। हुन हमरा खे चई हाणे ॻाल्हि ॿुध इन राकास सां मुंहुं मां थो ॾियां मूंखे भले खाई वञे। हुन चयोसि भाउ ख़ुदा जा बंदा महिमान अलाए किथां जो तुंहिंजो कहिड़ो कमु कुराड़ी जो नंबर आहे बादशाह फांसी चढ़ाईंदो ॿिए जो हुकुम ई न आहे इहो सुम्हंदो हली। हिन भाणस खे चयो चवंदा हाणे तूं इन शम्यानूं लॻो पियो जो शनूं मन ठहे पियो जिन में खटूं बटरी पियूं हंध बिस्तरा पिया हर शइ पई राज भाग घुमे फिरे पियो भत बिरादरियूं खाइनि पीअनि पिया। हुननि खे इहा ई ख़बर आहे विहांउ वारनि खे मङणा आहिनि दोल कंद में घोड़ी बिस्तरा रखियनि खट ते हंध ते विया हंधनि सां गॾिजी बाक़ी जेको आहे शरीफ़ सिज बि लहण जे नेड़े थियो। हिन भाणस खे चयो तूं हाणे हिते रहो राकास सां मुंहुं मां थो ॾियां। हिननि बि ॾाढो असली छोकिरे खे घोट खे परणाए सरणाए ठीकु करे सिज लथे को अॻे अॻे कुंवार चयो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो जे मुंहिंजे मुड़ुस जो अॼु राति मौत आहे त मां ज़िंदगी कंहिंजे लाइ गुज़ारींदुसि। मां बि इन मुड़ुस सां अची वञा, मां घर न रहंदुसि जिन या त मूंखे परणायो न ॿियो मुड़ुस जो पर जे ॿियो नथा ॾियो इहो था जो हाणे ॾिसां त अखियुनि सां घड़ी खनि मुंहिंजो मुड़ुसु आहे घड़ीअ खां पोइ राकास आहे मुंहं में खाई वेंदुसि मुंहिंजी ज़िंदगी सूरनि में गुज़रंदी। महिरबानी कयो मां राकास सां गॾु हूंदुसि ओॾे मुड़ुस सां। असां हिननि खे वठी ॾाढो कमरे में खट पई हिकिड़ी उन खट ते विहारे करार सां हे ॿई मोटी आया। हुननि खे राकास जो भउ जीअं सिजु लहंदो पियो वञे हरास आहे साईं मौत जो जीअं भउ हुननि खे हिकु ज़ाल हिकु मुड़ुसु बयाबान कोठो उन में विहारे हे हलिया आया हे ॾकी 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 कंबी 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 हिकु ॿिए में जो भाकुर पातो न हिननि खे निंड वठी वई मौत जे भउ जी। त हिन लाइ केॾी महिल राकास में अखियूं पटला हुजनि अलाए कीअं अचे तंहिंखां भला अखियूं ॿूटे सुम्ही पिया। हिन अहिड़ो कमु कयो उहा घोड़ी धिके इन कोठे खां अॻिते वञी हिकिड़ो झंग बीठो हो उन मां ढिंगर डांहर रहड़े हिकिड़ी असदा काठी पई उन खे बि टेकूं सेकूं ॾेई जवान हो रस्ते ते फिटी करे उन जे मथां ढिंगर रखी ॾाढियूं रिलियूं खणी गडरियूं कारियूं इन विहांउ मां मथां रखी हिन पासे ॾांहुं वेही रहियो चिप करे। जॾहिं हिन पासे ॾांहुं चिप करे वेही रहियो कुझु राति गुज़री ॻोठ ॾे निहारियईं त भेणा ॻोठ जूं बतियूं बि बंदि थी वियूं दर दरवाज़ा ॿचा ॿार वठी अंदरि माण्हू हणी विया। हिन जो दर खुलियो पिया छोकिरे जो छोकिरीअ जो हे उते वेठो आहे। हा भेणा कमल ख़बर पई हेॾो हवा आई तूफ़ान हवा खां पोइ मींहं जूं कणियूं आयूं मींहं जे कणनि खां पोइ हिते सरलाट आयो सरलाट जो आयो त सरलाट जो आयो त हे वेही रहियो ढिंगरनि जे पाड़म ते वेही रहियो न त राकास अची उन गडरियूं रिलियूं ॾिठईं माना रस्तो बेला करे ॾिठईं न राकास हुन भरे बीठो आहे हिन पासे बीठो आहे। हिन पुछियो राकास खां इंसान तड़े ॾे ख़बर तूं केरु आहीं त राकास चयो मां राकास आहियां। चई राकास आहीं? चई हा। चई हिन पुछियो राकास पुछियोसि तूं केरु आहे मुंहिंजे रस्ते रोक कई थी? चई भेण जा चुॾ मां बरड़ बाकास आहे तुंहिंजो पीउ आहियां। राकास चयो हे छा बरड़ बाकास मां कॾहिं ॿुधो ई न आहे। चई मां हिन जुए में लथल आहियां तूं हेॾे कीअं आयो आहे? चई मुंहिंजी हीअ जुए आहे 12 महीने ईंदो आहे। चई 12 महीने न अॼु कोठी मुंहिंजी जुए आहे मां ॻोठ उगी आयो आहियां बादशाही खाई आयो आहियां माण्हू ई न आहे ॾिस को दूहे धप जा को कुते भौंक जा को इंसान जो को आवाज़ अचई थो सॼो ॻोठ हीअ बादशाही मां खाई पी आयो आहियां अॼु तुंहिंजे नंबर में आहियां तुंहिंजे वारे में आहियां सभु को चए पियो राकास ईंदो आहे राकास मां राकास ॾिसां त आहे हिकिड़ो अवल उनखे ख़तमु कंदुमि पोइ जेके बगजाया ॻोठ माण्हू उहे नी खाईंदुसि। राकास टोरो हणी पोइ हिते हकल करे मोटण वारी पियो करे हुन चयोसि घबराए न काॾे वेंदे खून कंदुमि मां मूंसां सुवाल जवाबु कर। चए त राकास चयसि ॻाल्हि ॿुध तूं राकास आं? राकास चयसि जे तूं बरड़ बाकास आं त का निशानी मोकिल। चई निशानी न तूं राकास आं मुंहिंजे मुल्क में लथल आहे तूं मोॾे मोकिल। राकास खे हेॾे होॾे ठुबियो त मूं वटि कुझु कोन्हे को पंहिंजो ॾंदु हुउसि उहो वठंदे ॾंद में लोॾे लोॾे खणी ठका जो कढाए थो ढिंगरनि में लॻो ऐं रिलियुनि में। हिन खां पुछे तूं राकास आहे त तूं मोॾे मोकिल। पोइ गोबो पियो हर वारो कढंदे गोबो 2.5 किलनि जो खणी झले ठका जो कढाई त राकास न आयूं। हुन चयो भंज भिणा जा पुर जंहिंजो हेड़ो ॾंदु आहे त हे त बरड़ बाकास वाक़ई आहे। ऐं हे मोटण लॻो
चईस न वेंदे चे सिर जी दान दे बाड़ बाका तू भी जानवर आ मां भी जानवर आ सिर जी दान दे चे हाणे सिर जी दान तॾहिं ॾींदो मां जॾहिं मूंखे तूं पंहिंजूं निशानियूं ॾिने पोइ निशानियूं कहिड़ी ॾियां चई हिक कन जी चोटी लाहे ॾे अथऊं ऐं नक जी चोटी लाहे ॾे सिर जी दान ॾींदोमांइ ऐं वाइदो ॾे त ॾियारे क़यामत हिन ॻोठ में न ईंदे हिन बादशाहीअ में न ईंदे चए जा मुंहिंजी ज़िंदगी राकास नाले हिन दुनिया में न ॿुधंदे सिर जी दान ॾे चए इहे निशानियूं ॾे उहो गोबो खणी बरड़ बाकास ज़मीन ते रखी कुटे सटे नक जी चोटी बि लाहिनसि कननि जी चोटी लाहे लटड़े में ॿधी लटड़ो छॾेसि हुन लटड़े में ॿधी हिन ॾे रवानो कयो चई हाणे वञा चई हाणे वञ पर हेॾे पहुचे न ॾिसजां मां बरड़ बाकास हे मुल्क मुंहिंजा आहिनि हाणे राकास वेंदो रहियो पोइते हो छोकिरी ऐं छोकिरो ॿई पंहिंजे कमरे में सुता पिया कुराड़ी हुननि जी माउ जेका इंतज़ार में त सुबुह ते हलंदासीं 5 माण्हू वठी का हॾड़ियूं गुॾड़ियूं खणी दफ़न करायां बादशाह इंतज़ार में त भेड़ ते ॾोकण राज गॾु कराए हुनखे दफ़न करायां गुसल कफन ॾेई हुननि जा अॾा उज़बा हिन अहिड़ो कमु कयो रिलियूं हुन तो लायूं पर राकास मोटी वियो रिलियूं घोड़े ते रखी डिंगर डांर हेॾे होॾे करे साॻी जॻह ते अचे त घटि में घटि 52 54 सवड़ा जंहिंमें भाड़ा वेठो लिकियल आहे वियांव सॼे जूं सवड़ियूं हुन ग़रीब खे घर त केरु कोन वठी वियो नी खट ते सुम्ही ऐं आव कयईं मथां सभिनी हंधनि में अंदरि घिरी वियो हिन अहिड़ो कमु कयो घोड़ी हुन पंजर सां ॿधी हिकिड़ी खट ख़ाली पई हिकिड़ी रिलड़ी मथां विझी वञी करार सां सुम्ही पियो हाणे साईं मंझंदि सिजु आयो उथे ॻुठे बादशाह कोई न पियो माउ जा आंड्रा उथी पई हुनजो दर खड़काए अरे भाउ थो मूंखे बचो दफ़न कराए सभिनी खे ख़बर पई राकास आयो बि सही हवा आई ॻोठ में मींहं जूं कणियूं आयूं ज़रड़ाट आयो राकास आयो खाई वियो हलो 4 भाइर ॻोठ जा गॾु थिया निकिरी पिया ॿाहिरि मंज़िल करे वञी पहुता हुन कोठे वटि वञनि त छा ॾिसनि छिगल खटा उन में छोकिरी ऐं छोकिरो अमन जे सुता पिया मां ॾाढी ख़ुशि थी अड़े मुंहिंजे खे राकास कोन खाधो बादशाह बि गॾु हुयो बादशाह ऐलान कयो त बाबा जंहिं राति अॼु राकास मोटायो आहे अधु बादशाही वॾ धीउ जेका मुंहिंजी वॾी धीउ आहे उनखे मां ॾींदुमि भले शादी करे भले ॼट हुजे जंहिं हेॾो थोरो मूं ते कयो आहे बाबा गोॾा ॾाढी रथ हणी हकल कई बादशाह खे बाबे गुॾे त बाबा मां मोटायो राहत अचो मां मोटायो तूं काथे मोटायो हा बाबे ॿिन्ही जा पाण मथ पइजी विया हण जो किलो राहत त राहत ज़मीन ते चई मां जो मोटायो अधु बादशाहीअ ते वॾ धी ते हण जो खंड सॼी बादशाही जेका रतो आ थी वई हो चई मां मोटायो चुप थी वई हिकिड़े विहांउ वारे खे सॾु कयईं हा हिकिड़े विहांउ वारे खे सॾु कयईं उन हरामीअ सॾु कयो त हेॾे उथी विया ही भेण छा कोराम आहे चऊं त राकास मां मोटायो आहे चई हाणे ॻाल्हि ॿुध इहो बादशाह जंहिं ऐलान कयो आहे त वॾी धीउ अधु बादशाहीअ मां हुनखे ॾींदुमि पर हाणे माठ कर महिरबानी कर तूं हाणे हिकिड़ी महिरबानी कर इन बादशाह खे मुंहिंजो नियापो ॾे त बादशाह सलामत तूं इहो ऐलान कर जेको राकास जी निशानी ॾींदो राकास उन मोटायो आहे राकास उन मोटायो आहे बादशाह कयो ऐलान त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो राकास जंहिं मोटायो आहे उहो निशानी ॾिए हाणे निशानी जो नालो आहे त रत जा नाला पिया त हाणे हुजे कंहिंखे निशानी त ॾिए नी चई यार मूंखे त कान्हे का उहो चई मूंखे बि कान्हे पर त मूं में कीअं हथ ॻंढे गुॾो चयसि आख़िर बाबा पाण में वरी ठा थी विया बादशाह कनि बादशाहीअ जे करे ॾंडो ॾंडाणी हुजे बादशाह निशानी घुरी कंहिं खोई कान निकिती हे बादशाही तख़्त ते चढ़ियो जीअं बादशाह वेठो वञी पेरनि मुछलियसि सरकारी राकास कन नक चप बादशाह हिन खां पुछियो तूं केरु आहीं चई मां महिमान आहियां किथां जो ई चई फलाणी विलायत जो आहे काॾे पियो वञी चई वञा पियो फलाणी विलायत छो पियो वञी चई घर खां ॾुखिया हुआसीं 2 भाइर हुआसीं जेको आहे सो ॾुखी पई गुज़रे ॻोठारनि तड़ाए छॾियो वञी पहुतासीं कंहिं मंज़िल ते हिते जो तुंहिंजे बादशाहीअ में आयासीं हिते रोज़ु ॿुधोसीं इन जे करे मूं चयो राकास खे मूं पंहिंजो मां पाण ॾियां सॼी ॻाल्हि बादशाह खे कयईं बादशाह ॾाढो राज़ी थियो हिन ते बादशाह चयो हाणे मूं वटि धीउ वठि शादी कर ऐं अधु बादशाह ॼाए करार सां वेही रह हिन चयो बादशाह सलामत काॾे बादशाह जी धीउ मुंहिंजे मुंहुं पवे थी मां शादी कोन कंदुसि बाक़ी रुगो तूं मूंखे मथे ते हथड़ो रख मां टुकुरो खावां तुंहिंजी बादशाहीअ में रहां बादशाह चयोसि भेण हेॾो बहादुर जंहिं राकास सां मोह ॾिनो आहे अहिड़े माण्हू जी मूंखे ज़रूरत आहे राकास बादशाह विहारे छॾियो हुनखे शरीफ़ चयो त अॻे हुआसीं निधण का न कंहिंजो हथु हूंदो न कंहिंजो को बांह हूंदी त बि एॾा ज़ुल्म कंदो जो ॻोठु परेशान अॼु बादशाह जे हथ ते जहिड़ा माण्हू पूराईंदो तंहिंखां मां भॼां
अब हिकिड़ो वाणियूं हुजे उन शहर खां ॿाहिरि पासे ॾऊं शरीफ़ जो भॻो वञी वाणी वटि पहुतो वाणीअ खे वञी चई त वाणिया ॻाल्हि ॿुधई मूंखे नौकिरी ॾे हुन शरीफ़ चयसि मूंखे नौकिरी ॾे मां पेट गुज़र कयां त हुन चयसि यार तोखे नौकिरी त मां ॾियां पर मुंहिंजो अहद इक़रार थियल आहे वाइदो थियल आहे मुंहिंजो तोखे नौकिरी मां ॾियां पर मुंहिंजो वाइदो थियल हूंदो आहे नौकरनि सां त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो जेको 12 महीना मूं वटि नौकिरी पूरी कंदो आहे उनखे पघार बि ॾींदो आहे ऐं अॻिते लाइ बि रखंदो आहे जेको 12 महीननि जो मूं वटि अॻे बस कंदो आहे उनजो मां नक जी चोटी बि वढींदो आहे ऐं चप जी चोटी वढींदो आहे वाणी चयो मुस्लमान खे त भाषा ई वाणी जी नी चयसि जेको मूं वटि अॻे बस कंदो त मां उनजी नक जी चोटी ऐं कन जी चोटी या चप जी चोटी कट पींदुसि जे न करे पघार तो ई खुड़ी आहे शुरू आहे हिन चयो ठीकु आहे दादा मूंखे क़बूल आहे मां हाणे बस ई कोन कंदुमि त मूंखे छो वॾींदे मूंखे मिड़े टुकुर खपे शरीफ़ चयो अदा रही पियो वाणीअ वटि कुझु ॾींहं गुज़रिया हे रही पियो बादशाह वटि हो वञी रहियो वाणीअ वटि ॿई भाइर विछड़िया हिक ॿिए खां ॾाढी मंज़िल करे हो बि पंहिंजो गुज़र सफ़र पियो करे हे बि वाणी बादशाह वटि रहियो कुदरत अलाह जी हिकु ॼाणे अहिड़ो कमु थियो उते बादशाह वटि हिकिड़ो पुराणो नौकरो सफ़ा खख ज़ाकिर शागम परे हा भला वेंदी काॾे उन सां वञी न ॻंढो गॾियो बाबा बाबा करे वञी पेरनि ते कई किरिस चई तूं मुंहिंजो पीउ आहे मां तुंहिंजो पुटु आहियां हाणे महिरबानी कर तूं मूं ते हथु रख हथु त बादशाह रखियो आहे पर तोसां मां गॾु वञा हाणे पढ़ आया वारा तव्हां जहिड़े हीअं ॿुधां पोइ बाबा छा थियो शेड्यूल थींदो नी ईअं थींदो आहे पोइ बाबा छा थियो हिकिड़े ॼाणे जो न स्टाफ न थींदो हलंदी पई हाणे हिकिड़े ॼाणे छा थींदो छा थियो जो उहो पोड़ो जंहिंखे बाबो सॾींदो हुए हरामी उन ॼाणे उन पोड़े जो महलात में अंदरि सौदो सूदो वठणु वेंदो ईंदो वेंदो घर में बादशाह जे में ॾिठई त बादशाहज़ादी काई फिल्म तां काई प्रोग्राम तां मोटी आहे अच्छा बेटा तव्हां जा वेंदो ॾह थींदा ई ॻाल्हि छॾी थो वञे मसाले जा सुबुह ॻाल्हि कर तूं हाणे बाबा पोइ छा थियो जो न अंदरि महिलात में सौदो बोदो वठी वेंदो हुयो हिकिड़े ॼाणे छा थियो जो उन पोड़े बादशाहज़ादी ॾो मोटी प्रोग्राम तां जेका ज़ेवरात लाथी ऐं पंहिंजी उन कबट में रखी उन कबट जो दरवाज़ो बंदि न कयईं त अंदरि सोन टपड़ पैसनि जो त खोड़ो लॻो पियो हुन पोड़े चयो त भेण सॼी उमिरि बादशाह ड्यूटी कई आहे पघार मिली आहे अॼु जे करे तो दाव हणा त कहिड़ो न मज़ो थींदो ज़ेवर जो उतां उन पोड़े शख़्स खयां चोरीअ बादशाह जा उतां हिकु झुमकी ही जा पेरनि जी पायल हुई हुन को हथ मूं छॾाए वई हेठि संगे मरमरूं चिप्सूं लॻला हुयूं किरियूं त खड़को थियो बादशाह जो उथियो त हिनखे भॼण जी वाह कान लॻी हिकिड़ो कोट हो उन कोट तो जो पोड़े टप ॾिनो न त बादशाह खे ॼंगूं हथ में अची वियूं मुंडी ॿाहिरि बादशाह वटि चोर 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 जो कयो हू हरामी जो चौकीअ ते पहिरे ते माना महला ते पहिरे ते बीहारियो बादशाह जो फिरी आयो न ॾिठई त अड़े त मारो पीउ आहे जंहिं मां रहंदो आहियां बिस्मिल्लाह करे वठंदे वारनि मूं ऐं खणिजो खंजर उन हितां त मुंडी लायूं खई हलियुसि हरामी बादशाह जो धड़ छिकियो त ज़राप अचे सीने में हुन मुंडीअ को सवाइ हेठि हिसो लॻो बादशाह चयो त चोर मुंडी कपाए भॼियो धड़ टंगराई हाणे धड़ इहो जेको हिन चोर जो धड़ हाणे इहो कोन थो सोचे बादशाह ते मुंहिंजो नौकर आहे बादशाह बि वाणिया बिस्मिल्लाह करे अदा बादशाह हुकुम नो जलादन खे ताणी ॻाल्हि ॿुधो हे जेको सिर आहे इहो वरी जंगल बयाबान में टंगियो उते चौकीअ ते वियो जेको हे सिर लाहिण अचे उनखे फांसीअ चढ़ायो पकड़ियो त उन वारस ई आहे हल बाबा वण में लाश टंगिजी वियो लड़के थो पियो हे फिरी वञी पोड़ी वटि पहुतो हुन पोड़े जी घरारी वटि पोड़े घरारीअ खे चई हे सुर सुञाणे थी चई अड़ी ही त सुर मुंहिंजे मुड़ुस जो वठी गोॾा जो कुटी चुप करे फांसीअ चढ़ाईंदी बादशाह घर मूं चोरी कई पियो चई ज़ेवरात हे खणी वञे ज़ेवर बि हथ मूं खसे बादशाह जे सो मां मुंडी कपे खणी आयो न त तोखे बि सुबुह बादशाह फांसी चढ़ायो खानदान साड़ा वई आहियां तेको हिकु वियो चङो आहे माठ करे वे उन लोड़ो हुजे लोड़े जी खॾ हणी मुंडी दफ़न कयनि उते पोड़ी बि चुप करे वई हे बि चुप करे घुमे फिरे पियो बादशाह वटि नौकर घणा ॻण जी ॻाल्हि घणी यादि को हुयो ई कोन हल मुंहिंजा बाबा किसो हले पियो हे चुप लाश उते लथो पियो आहे टंगियो पियो आहे नौकर हुनजा बादशाह जेके जलाद हुजनि उहे फिरनि था पिया हे फिरी आयो हिकिड़े ॼाणे बानी उते बादशाह जे महलात में रहे पई बानीअ खे सॾु कई अम्मा बानी हेॾे आहे हरामी सभु कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि बानी चयो जी मुंहिंजा पुट लाल किथे
बानीअ खे चई हो जेके नौकर आहिनि न बादशाह जा जलाद जेके लाश ते आहिनि, चई हा, चई उन्हनि खे मानी उते वेझी मिले थी, कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे का, हाणे तूं महिरबानी कर इन्हनि ॾे शाम मानी न मोकिलिजां, बसि हाणे मानी जी बंदोबस्तु हुनजी उते थी वेंदी आहे। हाणे राति जो हुन नौकरनि ॾे मानी न वई ऐं बादशाह चयो त जेको लाश छॾे हेॾे होॾे थींदो मां फांसी हुनखे चढ़ाईंदुमि। हाणे उहो लाश ते 4 ॼणा चौकीदार वेठा आहिनि, वञनि बि टुकराए करे काॾे कोन पिया, राति बि मानी कान आई, सुबुह ते बि न आई, त मरनि पिया न, हाणे काॾे वञनि। उन पोड़ीअ खे चई हाणे ॻाल्हि ॿुध, बाज़ार मां नशो मां थो वठी अचां, नशो को घणे टाइम को वठी आहे, नशो मां थो वठी अचां, कुटी तूं तयारु कर, शाम जो टाइम इन लाश जे भरिसां टप, हो बुखिया आहिनि, मानी मां हुननि जी बंदि कराई आहे, तोखां पुछंदा मां छा खयो थी, तूं चइजां न भाई कुटी आहे फलाणे पीर ते बास, वई सिज लही आहे, खणी ओॾहियां, पर हाणे ॻाल्हि ॿुध, जे तोखां घुरनि त तूं चइजां न ॼणी पीर ते पर तव्हां मुसाफ़िर खाओ, मुंहिंजी क़बूल आहे। जीअं लाहींदे तो बुखिया आहिनि, धमे वेंदा कम कयो, किरंदा लाश मात लाहे ईंदुमि, दफ़न कंदासीं, पोइ पिणे मूं बि पार कढिजां। अब थियो बि ईअं ई, कुटीअ थाल खणी कुराड़ी निकिरी पई, वञी जो हुनजे भरिसां टपी, हिकिड़ो जलादो मोजड़ो पुछे थो ख़बर ॾे ख़बर ॾाॾा अमां कुराड़ी छा खयो थी, छा खयो थी, चएसि थो हाणे ॻाल्हि आहे हीअं त जेको आहे कुटड़ी खई त ओलिया वते, चएसि हाणे इहो जेको आहे कुटी असांखे खाराईंदे, चए भाउ ओलिया परे आहे, सिजल थिए टेम आहे, मोटणूं बि आहे, मुसाफ़िर भला खाओ तव्हां, रखेनि था लॻियूं, 4 ॼणा हुजनि, बुछकर बि था लॻ कान, ॾाढा गे सिंधी पियल ऐं मखण बखण हे हो हर शइ। हाणे हिते ॻाल्हि मूंखे भली ॿी बि यादि अची वई आहे, पर इहा करण न न न ही हलंदी, ही हलंदी, हा ठीकु आहे, पेसनि त कोन वठी आयो न भला, न न कई पी पुट छपका छा पुट में सिर पटे विया आहियो, ॿुधो ॿाहिरि, हाणे साईं छा थियो, जो बाबे खे चवां त लाश लही वियो, लाश लही वियो हो, किरिया वञी लाश लही वियो, सुबुह ते बादशाह खे ख़बर पई लाश लही, हुननि खे त जहिड़ो पूरई जेके जलादा, त भेण चयो माला जी चोरी, तव्हांजे साम्हूं लाश लही वियो, लाश वञी लॻो लोड़े कंडे, उहो वञी दफ़न थियो हुते, न मुक़ाम ॾे न हेॾे होॾे ॿाहिरि खणनि त ॾिसे न, अब लाश वञी थिए मुक़ाम लोड़े जे हवाले, मुंडी बि त सिर बि धड़ बि, ॾाढो मज़े सां दफ़न करे, हे वेही रहिया करार सां, बादशाह जो आयो, हुननि ॿिन्ही चइनी खे दफ़न कराई, उन्हनि खे उते जहिड़ो पुराई, बादशाह करार सां पंहिंजे घर वेठो, हे करार सां हिते वेठा, ॾाढो मज़े सां हले पियो, बादशाह कयो ऐलान, बादशाह ऐलान कयो त भाउ हाणे ॻाल्हि ॿुधो, त जेको सिर लाहे वियो आहे, जा हिन जो सिर मुंडी लाहे वियो आहे हिन जी चोर जी, उहो चोर, जा वरी जेको तो लाश लाहे वियो आहे उहो चोर, मां उठ तो 4 रखां तयारु, उन चइनी उठनि ते मां ॿोरी थो रखारायां, इन में कोट नओं ठारायो आहे, इन में उठ आहिनि, इतां जेको चइनी उठनि तां ॿोरियूं लाहे वियो, अधु बादशाही वॾी धीउ मां वरी उनखे ॾिनुसि, हिन चयो त कमु सवलो आहे, राश हुओ उते, पासो ॾेई पहिरें ॾींहुं उठनि खे सर तरारूं जो घुमाई मुंडे ते बरलाटी कोन कनि, चइनी उठनि तां ॿोरियूं लाहियो, 8-10 ॾींहं थिए गुज़री आहे, असां जहिड़ा चौकीदार गेटनि ते वेठा हुजनि, बादशाह जे वज़ीर आहिनि, पुछा करणु लॻुनि त भाउ ॾियो ख़बर, तव्हांजो गेटनि ते औज़ार तरारूं खई वेठा आहियो, हे कांव पैदा मथां फिरनि कोट जे, ऐं हिलूं अंदरि त ख़ैर आहे न, चई साईं बाबीक्यू लॻी पियो, पाणी बाणी पीअनि था, करार सां बीठा आहिनि अंदरि, वज़ीर जे बा कांवनि ते उन हिलुनि ते इतबार न अचे, गेट खोलियो, गेट जो खोलनि त वञी छा हॾा वञी बचा आहिनि, हणी वियूं कम खे, ॿोरियूं बि लही वियूं, बादशाह इन्हनि खे बि चइनी खे हलायो, चवनि तव्हां मुंहिंजे कम जा न आहियो, वियाम थी वियो तव्हांजे साम्हूं, हेॾो अधिकार थियलो, चोर लाहे वियो, चोर ज़ाहिरी न, बादशाह जी वॾी धीउ हुई जेका घड़ीअ घड़ीअ पई खपे, तोखे थो ॾियां तोखे थो ॾियां, उन चयो पंहिंजे पीउ खे त बाबा हे जेको उठनि तो ॿोरी लाहियो आहे, मुंडी असांजे ॾोहारी जी कपे वियो आहे, धड़ उतां वण मां लाहियो आहे, इहो चोर मां पकड़ींदुसि, पुट तूं साइफ़ा माण्हू तूं कीअं पकड़ींदे, चई बाबा मूंखे महला ते मथे ॿोरी भराए रखाए ॾे छत ते, तूं ऐलान कर जेको मुंहिंजी छत तां ॿोरी लाहे वेंदो, मां उन सां शादी बि कंदुसि, अधु बादशाही ॾींदासीं। बादशाह भेड़ ते एॾो कोन आयो, राज भाग गॾु थी वियो, अवाम जॾहिं कठे थियो, बादशाह हिन खे चयो, बादशाह सलामत चयो त बाबा मुंहिंजो ऐलान आहे त अधु बादशाहीअ जो छो ॿी ॻाल्हि ॿुधनि, बसि हाणे ख़तमु थियण वारी आहे, खुटायूं था थोरो, पोइ छा थियो जो चई अधु बादशाहीअ जो, ऐं वॾी धीउ उनखे ॾींदुमि जेको महिरबानी करे,
हाँ जेको महिरबानी करे मुंहिंजी महिला तो पैसनि जी बोरी लाहे अची वञी हिन चयो इहो कमु सवलो मिंट थो कयांसि हीअ त माई आहे हा भेणा शाम जे टाइम हुजे हिन बि बोरी भराए महिला ते रखी कुर्सी रखी उन ते वेही रही बोरी पैसनि जी भरी पई आहे साम्हूं हे बि जीअं शाम थी हिकिड़ो वाणी पियो अचे छोलनि जो कुनो खयूं मथे ते वॾो हिन अखि कई वाणीअ जी ते छोला खणी थो अचे पियो विचों हिकिड़ो कोट पियो अचे रस्ता ॿ पिया निकिरनि हिकिड़ो कोट जे हिन पासे ॾियो ॿियो हिन पासे ॾियो वाणी वरितो हे पासो हिन वरितोसि हे पासो जॾहिं अधु कोट मां आयो वाणीअ खे शाम जो टाइम हो चए थो ॾे ख़बर काका छा खणे थी चई छोला कहिड़ो मूंखे त ॾिजां टके जा वाणी चए भेण टको निकितो चङो आहे मूं वठंदा पाईअ जा ऐं पैसनि जा हे टके जा थो वठे पियो ॿधो ग्राहक आहे घर खणी वेंदा ख़राबु थी वेंदा तंहिंखां ॾे हिनखे जॾहिं वाणीअ कयो बांह मथे त अचे वठि पैसा ॾे चई मां पुॼी कोन सघां बांह ॿाहिरि कढ सॼी बांह भगल अथई वाणी कोट कोट पाई टके जे लालच में कढंदे वरम ऐं खंजर ऐं खण थो ॾेसि हिन जॻह तां न त वाणीअ जी बांह सॼी हली वई हे हथ में वाणीअ जी बांह खयूं वठी गाॾी ठपी वाणी वठी न हुन भर बुल अड़े मुंहिंजी बांह को कपियो अड़े मुंहिंजी बांह को कपियो कंहिं ॿुधी कान ॻाल्हि इहा वाणी जी बांह चोर कपियो या माण्हू कपियो केरु हिन अहिड़ो कमु कयो हव मटरी अवां बि पंहिंजे कने कखे पने थियो त हे बि फिरी ॿुट ॿधी लटा कपिड़ा मटे वञी राणी वटि पहुतो उते लोहीअ में वाणी वारी बांह लिकाई वियो वाणी वारी बांह जॾहिं लिकाई वियो त हुननि जी पोड़ी केॾे न हुन बादशाह दादी पुछियोसि केरु चई चोर वठी खून की चई खून न कर मूंखे टोरो थोड़ो वञे मूंखे बुट थोड़ो वञे बिना बादशाह मूंखे फांसी चढ़ाईंदो रड़ियूं न कर चुप कर चई चोर जूं आहे रड़ियूं न कयां छा कयां चई तूं साइफ़ा ज़ात आहे मूंखां पेशाब बुड़ो थो वञे लेट्रिन उड़ी थी वञे पई तूं रुगो थोरो परते मुंहुं कर पेशाब मां कयां हिते पेशाब मां कयां पोइ भले खून कर पिणे खे घुराए मूंखे फांसी चढ़ाई मां मुटण थो कयां नी कपिड़ा था ख़राबु थियनि ॿियो तूं ज़ाइफ़ा मोॾे कीअं ॾिसंदी आहे हुन चयुसि मूं अचो ई चई मुट खे थोरो वञे चई भले वही वञे अब उहा वाणी वारी बांह हथु ॾिनई हुन माईअ खे बादशाह दादीअ खे वाणी वारो हथु जेको बांह उहा ॾिनई त हिन बांह मूंखे झले बीह काबू करे परते मूं वटि कर मां पेशाब कयां अब उहा वाणी वारी बांह काबू करे झले बीठसि हिन सां ई कयो पेशाब जो में हीअं पासड़ो ॾेई हिनजी मुड़ हेॾे बोरी हेॾो हुई उहा बोरी उते बांह हुनखे ॾेई भितड़ीअ ते रखी हे पासो ॾेई बोरी लाहियूं ॾाकणो निकितो हली वियो बादशाह दादी वेठी बांह जे आसरे ते उथ मुआ हीअं जो करे त बांह बूथ मजे लॻी अड़े चोर बोरी बि लाहियो बांह बि कपायो बादशाह अधु राति बाबा डंको जो भेड़ ते हणाए त अवाम निंड में ॿुथी पियो छा थियो आहे बादशाह अचो शहर में जंहिंजी बांह कपियल ॾिसो न सुबुह सां उन ज़मीन ते मथे खणी अचो वाणियो बि वीचारो सुबुह जो पटी करणु पंहिंजे 5-7 माण्हू साणिया साणस वाणिया ॻाल्हियूं कंदा पंहिंजनि त बांह राति कपियो आहे इहा जो न जलादन ॿुधी नी बादशाह जे लीली लंबो कयुसि कंहिं टंग कंहिं बांह कंहिं मुंडी कंहिं पुछ गिले मालात मञियांसि वाणी कसम खयां सरकार मां कल्ह शाम बांह कपाई आहे फलाणी जॻह तो झल भेणा जा पुट वाणी जी बि बांह को कपियो ॾाढो साईं बादशाह परेशान थियो त भेणा ही बांह मुंहिंजी बोरी बि लाहियो बांह बि कपायो उठनि तो बोरियूं लाहियो पोड़े सिर लाहियो तो हो सिर खणियो इहो माण्हू कहिड़ो आहे बादशाह साईं घुरायो सभिनी खे जेका बि पंहिंजा चौकीदार असम्बली अमाल सभिनी खे घुराए चई बाबा कसम नामो बि थींदो साखपत नितपत ते मूंखे माण्हू ॾियो जेको हे कमु कयो आहे मां हुनखे सभु ग़लतियूं माफ़ु कयूं अधु बादशाही वॾी थी मां हुनखे ॾींदुसि माफ़ु बि कयोमांसि इहो कंदा रहे पुट जा इहे कमु कया हाणे हुन पासो ॾेई चयसि साईं इहो कमु मुंहिंजो थियल आहे माफ़ु बि कई अथव ठीकु आहे तुंहिंजो चई हा उहो न करो चई मां त अलाए कहिड़ी विलायत जो न करो तव्हांजे न तव्हां हुनजा बचा बि तव्हां साड़ायो मुंडी लाथी मां छा छॾियोमांसि चई इन खां वधीक सज़ा कहिड़ी ॾियांसि तव्हां खां अॻे त मां सज़ा ॾेई छॾीमांसि सियाणू आहे हल लाश छो लाथी चयो न साईं ॿार रन रोए पई इलियूं गिलियूं पई करे ॾिनोमांसि धड़ लाहे वञी हल ठीकु आहे उहो बि थी वियो बोरी छो लाथई चई ज़िदु कयो जेको लाहे खणी वियुसि हे छो कई बंबालनि वाणी गड़ी पई बांह कपी चई हिते बि तव्हां ज़िदु कयोसि त मूंखे कोन पिया मारियो तव्हां बादशाह मां जट जा मोटर मां तव्हांखे मारे बांह कपिया वाणी जी हलो त बादशाह हिते मारियो बादशाह जो हाणे घणेई खेल थिया आहिनि हाणे तूं शादी कर यार तूं हाणे मुल्क वसाए तुंहिंजी मूंखे ज़रूरत आहे बादशाह जो चवणु करे आहे शादी करे वेही रहियो मलात में
हाँ भेण 2-3 महीना गुज़रिया अञा के 15 ॾींहं खनि 12 महीने में हुया हिन सॼो मुल्क घुमायो इहो इहा का ख़बर पई भाणस शरीफ़ खे त यार मूं वारो भाउ शादी बि कई आहे बादशाह वटूं अधु बादशाह मिलियो अथसि ॾाढो करार सां आहे अड़े वञी को कोल पवांसि मन को टुकुर मूंखे बि थधि हुजे हिते वाणी वटि पियो थो कमायां हे जो वाणी ॾे आयो ग़रीब शरीफ़ वीचारो ॾकंदो वाणिया 15 ॾींहं नौकिरीअ में बचा आहिनि साल कयो तमे मूंखे मोकिल त मां वञी जेको आहे सो कयां जहान कयां वञी माना पंहिंजी आज़ादी वठां वाणी चुसि मुंहिंजो आहे इकरार आहे मैं मुस्लमान कन जी चोटी नक जी चोटी लाहिण ॾे पोइ तूं हली वञ वाणी हिन ग़रीब जो वधि में राड़ो ॾींदो चए था बिस्मिल्लाह हुन खणी छुरी वाणी सनड़ो रीड़ो हिते ॾिनुसि ऐं हिते बि ॾिनईसि रत जा फुड़ो हेॾो निकितो लिंग ॾकनिसि पिया वाणी जा बि त हाणे कीअं वॼां पंहिंजो सौण पूरो कयां अदा इहो करे ही रतड़ो ॻाड़ींदो पटड़ियूं कंदो मंज़ल करे चए भाउ वटि पहुतो जॾहिं भाउ वटि पहुतो न त हिन जो रत जो ॾिठो न भणस त जान जी ॿरी वई अल्लाहु अकबर हे तुंहिंजो कीअं थियो आहे चलो फलाणो वाणियो न हुयो उन बिना मुंहिंजे इक़रार कयो हुई त 12 महीना नौकिरी पूरी कंदे त पघार बि ॾींदोमांइ ऐं अॻिते लाइ धंधो बि जे अॻे बसि कंदे नक जी चोटी ऐं कन जी चोटी वठी ॾींदोमांइ सो हाणे तुंहिंजी जो ॻाल्हि ॿुधमि भाउ हुई अबे जो पुटु हुई हीअं बर्दाश्त न पियो करे सघे तोखो सवा ऊंदहि अखियुनि जॻियूं ॻाल्हि बि ॿुधमि त शादी कई थी हर शइ थी आहे नकु चप वढराए तो वटि पहुतो आहे त मथे न्यारी अलाह ॾे चल भेण इलाही शरीफ़ थियासीं पर दुनिया शरीफ़ थियणु न ॾिनो वाणियो किथे अची फलाणे शहर मां चई बि हिनजी भेण खे मां थो इहो ई चवां तूं हिते वे हे सिधो वियो शिगल लटा पाए सिधो वियो उन वाणीअ वटि सलाम वाणिया वालेकुम सलाम ॾे ख़बर में मुस्लमान आहे चई हा मुस्लमान आहे नौकिरी कंदे चई आयो इन लाइ आहियां मुंहिंजे हथ करारे ख़बर थी चई छा आहे चई 12 महीना जेको नौकिरी पूरी कंदो आहे उनखे पघार बि ॾींदो आहे ऐं अॻिते लाइ बि रखंदो आहे जेको 12 महीननि खां अॻे बसि कंदो आहे उन नक बि वढींदो आहे कन बि वढींदो आहे पघार बि न ॾींदो आहे चई मूंखे क़बूल आहे ऐं जे वरी वाणी खे चई जे तूं मूंखे 12 महीननि खां अॻे जवाबु ॾिनो त पोइ चए पोइ मुंहिंजो वठिजां मां सेठ माण्हू मां छो ॾींदोमांइ मूंखे कमु खपे बाबा कमु चई ठीकु आहे सिजु भिड़ियो ख़ैर जो अञा राति पहिरीं सिजु भिड़ियो पहिरियों वाणी चएसि हाणे शहर में मुंहिंजो दुकानु आहे जोड़ो ॾांदनि जो आहे हर पंहिंजारी ऐं ॾांद गाॾी आहे जे बनीअ जो कमु कंदे त ॾांद संभालंदे हर पंहिंजारी जे दुकान जो कमु कंदे बाज़ार में दुकानु आहे जेको तोखे सवलो लॻे मिया मुस्लमान उहो कर चएसि मां बाज़ार जो दुकानु खपाईंदुमि कपिड़े जो चल चाबियूं हिनखे ॾिनई दुकान ते छॾियईंसि दुकानु खोले वाणी चयसि हाणे तूं हिते वेही दुकान ते कपिड़ो हलाए मां गॾु हिकाए वञंदो सौदे ते सौदागिरीअ ते सौदागिरी करे मां शाम मोटींदुमि तो वटि पहुचंदुसि वे गुॾा हेॾे वे वे न वे चई ठीकु आहे वाणीअ ॾिनी पुठी हिन सॾ कया हल दा नंढड़ा हल बाबा फलाणा टीरा मटरा मीर माशी ॿियो टियों ज़ाकिर साईं अचो जंहिं वटि पैसा आहिनि सो ॾेई वञे जंहिं वटि न आहिनि उहो पोइ ॾे माल ढोयो कपिड़ो खणो बाबा बाबा मंझंदि को अॻे सॼो दुकानु ख़ाली कुझु चंद पैसा हुनखे रुमाल में सिधो वियो वाणियाणी वटि वाणियाणी अखि पई हिन ते चएसि ॾी ख़बर मिया मुस्लमान दुकानु ख़ाली का शइ न आहे ॿियो हाणे जो त खपायां पैसा रुमाल ॾिनई वाणियाणी खे हथ में वाणियाणी खोले त 3 अलाए 4-5 टका हुजनि दुकानु 2-3 हज़ारनि जो मुल्क उघिजी वियो चई ही छा करे चयो उधर ते ॾेई आवां पोइ हिते बि कूड़ हवा हिन सां अहिड़ो कमु कयो मां गुराणे हिकिड़ो मिंट मूंखे पढ़ाइण जो हाणे पुछ आख़िरी बसि आख़िरी लफ़्ज़ शॉर्टकट कई त मैं वॾी न त राजा 4 कए अॼु इहो इरादो पोइ बाबा छा थियो जो वाणियो मोटी आयो त हिन हिकिड़ी सवड़ हेठों विछाई आहे ॿी मथां विधी आहे लत ॾे सुतो पिया बेपरवाह थी वाणी गॾाए ॿधी हंध ॾे बि ॾिसे गॾाए ॾे बि ॾिसे घरारे खे पुछे त हे वरी हिकिड़ो महिमान आयो आहे चयो कपिड़े वारो दुकानु ख़ाली पैसा अची हे ॾिना अथई सुतो पियो थी भाणे हंध में उतारेसि वाणी चयो हे नकु चप वढींदो अलाए छा कंदो वाणी घणेई हिनखे रुॻाया पर हे हेॾो उथलास हेॾे हली वञे हेॾो उथलास हेॾे हली वञे
आख़िर साईं सॼी राति मानी बानी खाई वरी उते सुम्ही पई ॾाढी मानीअ वाणीअ खे थन ॾेई करार सां सुम्ही पियो सिज उभिरियो हे बि कार सां भञी उथियो करार सां त वाणी बि गॾड़ीअ खे खरखनो हणी उन बि तयारी वरिती खुर्जी न बुर्जी न रखी पुछिस तो ॾे ख़बर कल्ह दुकान ते विहारे मां पैसा चए थो पैसा उधार आहे इलाही थियल माण्हुनि ॾे वठंदासीं फसुल लाइ ॿियो कपिड़ो जी का शइ कान्हे का कपिड़ो रखां चए थो मुस्लमान तूं न सुधरंदे तोखे लोड़ आईंदुमि हर पंहिंजारीअ में पर हाणे हूअ बनी जेका ॾेखारे मां कल्ह उहा बनी ठही उन में हर जी ज़रूरत आहे हे ॾांद थी हीअ गाॾी थी हीअ पंहिंजारी थी हर रखो गाॾीअ ते तूं धुकाए ॾांद हल बनीअ ॾे त मां थो हलां सौदागिरीअ ते चई हा बसि तूं हल मां धुकायां थो हिन ॾांदनि पाणी पियारियो गाड़ी मुठड़ी विधाईं थोरो नमूनो समूनो कई त हुन गॾड़ी छिके सौदागिरी ते देरि पई थिए लालची माण्हू हो निकिरी पियो ओॾांहुं हिन साईं हर बि रखियो गाॾीअ ते अदा कोड़ारियूं टपड़ रखी ॾांदड़ा ढुकाए अञा सिधा कई त वाणी हाणे सेड़ो काठियुनि जी भरी बि कयूं अॼां मोट ते काठियुनि जी भरी बि कयूं अॼां अची हा काठियूं गंजू वाणी जो हिकिड़ो 2-3 किलनि जो कुहाड़ो पियो वञी हथ कढी उन में ॾांदनि जा ॾोरणा कढी साॻी आवर ते ॿधी पहिरीं वढियईं मंझो गाॾीअ पहिरियों गाॾीअ मंझो वढी पोइ फीथा वढियईं पोइ सराई वढियईं पोइ बीठो अचे पंहिंजारीअ ते इहे ॾोरणा कारायूं ॿियो टियों जेके टपड़ थींदा आहिनि हिननि जा इहे सॼा वढे पोइ वञी वढियईं हर चीरे फाड़े चुल्ते अहिड़ो खोड़ो हईं बाबा असां 6 जो बि घटि रखंदा आहियूं बरण लॻो पियो जे वाणी हाणी चएसि इहे छा थो करे चई मां काठियूं थो कयां तूं अञा दांत ॾेई कोन थो कयां काठियूं कर पहिरियों काठियूं न चुल्ते थियनि नी हाणे 15-20 ॾींहनि जूं काठियूं हाणे ॿिया ठारायूं त वञी मां हर कयां अदा वो साॻी रिलीअ में सुम्ही पियो वाणी मथां वारी ॾिठे हल भेण जा पुट फीथा वढिया पिया आहिनि सॼो टपड़ टोया लॻा पिया आहिनि वाणी जा लिंग ॾकण लॻा उथारे सवर मथां उछले चए थो हिकिड़ो कमु कयो तूं चई अञा मां दांतनि में ॾोड़ू ॾिनो त लनू खाई वई अचे काठियूं कयूं अॼां हा काठियूं कयूं अॼां अवाई लफ़्ज़ कटिजां माफ़ कजां गुस्से में अचे हेॾे ख़्याल ई न हा सो काठियूं कयूं अॼां सो इहे काठियूं मां करे तव्हां खोड़ो करे ॾिनो हाणे काठियूं ॿारियूं हाणे मूंखे ॿिया ठाराए त मां करे अचां चई तूं बसि कर चई न तुंहिंजे अधु इक़रार थियल हो त न कुझु चप चई वॾी नहीं छा चई हा बाक़ी छॾींदो मां खणी आ छुरी वाणी चुसाण तूं बसि कर मुंहिंजी न कई चोटड़ी चई मां जहिड़ो रड़ो ॾिनो अहिड़ो ई ॾींदो बिस्मिल्लाह करे हितां वटां कन खे बि पाणो ॾिनई वाणी लाकर छा आहे वात अहिड़ो न कोन तोखे न बाबू माफ़ कजां अब पोइ जेको आहे सो मोटी आयो भाउ वटि उहो नको रुमाल में ॿधियूं आयो नकूं कननि जी चोटियूं चई भाउ ॾे ख़बर अचे जेका पुछे चई 2 रातनि में वठी आयो मां बि तूं साल वढराई वई मां 2 राति में हुन पाड़ो वठी आयो चई खण भाणे नकु चप तो कल्ह ॾाढा ख़ुशि लॻा पिया करार थी विया छा कटियूं करे अञा तव्हांखे ॿुधाया न